डॉक्टर साहब तव्हां मुंहिंजी घरवारी खे ॾिसो, हिन खे सुबुह खां वठी रुगो मथे के चक्कर ऐं उल्टी पई अचे। चेक कयो। जी बा। बाबा घबराने का ॻाल्हि कान्हे, तुंहिंजी घरवारी हमल सां आहे। हमल सां? इहो वरी कीअं डॉक्टर? डॉक्टर साहब ईअं थी नथो सघे। इहो तूं सिधो सां कूड़ पियो ॻाल्हाईं। आउं कूड़ छो ॻाल्हाईंदुसि? तुंहिंजी घरवारी हमल सां आहे। हमल जो घर किथे? मुंहिंजो घर किथे? इहो तूं वञी कंहिंखां बि पुछ। कंहिंखां पुछण जी का बि ज़रूरत कान्हे। हिन भागी के घर आऊं पाणे रसंदुसि। उथी तूं हल घर। डॉक्टर बाक़ी मां हिन हमल खे ॾिसंदुसि। हल हल। कोन छॾी ज़रूरत की थी न हमल न। मां हिन हमल खे ज़िंदगी भर जो सबक सेखारींदुसि। तूं त सदाई बेवकूफ़ आहीं। छा ॻाल्हि आहे? छा ते न्याणी हे तंग कयो अथई? यार तूं मठ कर असांजे मसइले में विच में न ॻाल्हा। आख़िर मसलो छा आहे? यार मसलो इहा ही हमल सां आहे। अरे पोइ लालती रे हिन ॻाल्हि में त ख़ुशी आहे न। अड़े मां को तो वांगुरु बेघर त थोड़ी आहियां। बेगरत? अरे निभागा पेट सां आहे, ॿार अथसि पेट में। अच्छा हमल उन्हीं के चइबो आहे? बाक़ी छा खे अरे मां कंहिं हमल ॿिए खे बि ॾिठो यार, मुंहिंजो उहो हमल आहे।